प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। अॼु जी असांजी कहाणी जो उन्वान आहे, अॼु जो पहाको आहे त नादान दोस्त खां दाना दुश्मन भलो। नादान दोस्त माना बेवकूफ़ दोस्त ऐं दाना दुश्मन माना सियाणो दुश्मन, अकुल वारो दुश्मन। त चवंदा आहिनि त नादान दोस्त खां दाना दुश्मन भलो, छो त नादान दोस्त जेको आहे, बेअक़ल दोस्त जेको आहे, पंहिंजी बेवकूफ़ीअ जे करे हिकिड़ो वॾो नुक़सानु पहुचाए सघे थो। ठीकु आहे, सो इन करे बहितर आहे त बेअक़लनि सां दोस्ती न रखिजे। सम्झिजे त हीउ बेवकूफ़ आहे, हिनखे अकुल कोन्हे त कंहिं ॾींहुं मुंहिंजो नुक़सानु न करे विझे। ठीकु आहे, सो हिकिड़ा ॿ दोस्त हुया, आदिल ऐं उमेर। आदिल हिकिड़ो सियाणो माण्हू हो, उनजो पंहिंजो कारोबार हूंदो हो, विच शहर में हुनजो कपिड़े जो वॾो दुकानु हूंदो हो। ऐं उमेर जेको हूंदो उहो थोरो बेवकूफ़ हूंदो, नंढा नंढा कम कंदो जेके बि हमेशह पंहिंजे बेअक़लीअ जे करे हुनखे नुक़सानु थींदो। आदिल हुनखे ॾाढो सम्झाईंदो, हमेशह हुनखे सलाह सुठी ॾींदो त सोचे सम्झी कमु कर, तकड़ि न कर। सो पर हुनखे अकुली घटि हो, बेवकूफ़ हो, हुनखे कॾहिं ॻाल्हि सम्झ में न ईंदी। सो हिकिड़े ॾींहुं आदिल पंहिंजे कपिड़े जी दुकान ते वेठो हो त उनजे घर मां फ़ोन आई त ॾाढो तकिड़ो कमु आहे त थोरी देरि जे लाइ तूं घरु अची वञ। सो हाणे हीउ परेशान हो आदिल त मां छा कयां। एतिरे में उमेर हुनजी दुकान ते आयो त हीअ हुन सां मिलियो, हुनखे उमेर खे विहारी, हुनखे चई त मुंहिंजे घर मां फ़ोन आई आहे, मूंखे तकिड़ो कमु आहे, बसि मां थोरी देरि में घरां थी अचां थो, तूं हिते वेह। सो उमेर चयो हा भले। उमेर हुनजी दुकान ते वेठो, आदिल पंहिंजे घर हलियो वियो। त जीअं ई आदिल हेॾां रवानो थियो, हिकिड़ो ठगनि जो टोलो, ठग छा हूंदा आहिनि, जेके धोखेबाज़ माण्हुनि खे फुरण वारा माण्हू, धोखो ॾियण वारा माण्हू, ठगनि जो हिकिड़ो टोलो दुकान ते आयो। 2 मिंट अची वेठा, हेॾा होॾां जूं ॻाल्हियूं कयूं। उमेर सां हिननि खे अंदाज़ो थी वियो त हीउ हिकिड़ो बेवकूफ़ शख़्स आहे। हिननि हिक ॿिए सां इशारनि में ॻाल्हि पाण में तइ कई त हिनखे हाणे धोखो ॾिजे, हिनखे असां ठगे सघूं था। सो हिननि उमेर खे चयो त यार असांखे हीउ कपिड़ो ॾाढो थो वणे, असां कपिड़ो वठणु आहियूं, असांखे 100 मीटर कपिड़ो घुरिजे। आदिल उमेर ख़ुशि थी वियो, चई वाह वाह, मुंहिंजे दोस्त आदिल जी त जेको अॼु वाह जो कपिड़े जी सेल थींदी, हुनजो इलाही सारो कपिड़ो जेको आहे विकामजी वेंदो त हुनखे त ॾाढो फ़ाइदो थींदो। हे ॾाढो ख़ुशि थियो। हुननि बि माण्हुनि ॾिठो त हीउ बेवकूफ़ आहे, हुनखां महांगो कपिड़नि मां जेका 100 मीटर कपिड़े जा हिननि कटराए वरिता। ऐं जॾहिं उमेर हिननि खां चयो त बाबा पैसा ॾियो, त चयूं त यार पैसा सुभाणे ॾींदासीं, असां एतिरा खणी कोन आयासीं, असांखे ख़बर न हुई त असांखे एॾो सुठो कपिड़ो मिली वेंदो। सो तव्हां त दुकानु हिते ई आहे न, तव्हां केॾांहुं वेंदव, सुभाणे ईंदासीं असां, अची तव्हांखे पैसा ॾेई वेंदासीं। उमेर चयो हा ठीकु आहे, हिन में त को हर्ज़ु न आहे, असां त हिते ई वेठा आहियूं। सो हू पंहिंजो कपिड़ो ॾाढो थैलियूं भरे ऐं खणी हलिया विया ऐं थोरी देरि में आदिल वापसि आयो। उमेर ॾाढो ख़ुशि थी हुनखे ॿुधायो त वाह जो अॼु मां तुंहिंजो कपिड़ो विकिणियो, अॼु तुंहिंजी वॾी सेल थी वई आहे, अॼु तोखे वॾो फ़ाइदो थियो आहे। त आदिल बि ख़ुशि थियो, हैरान बि थियो त हिन इहो कमु कीअं कयो आहे, हिते अहिड़ा कमु कंदो ई कोन्हे। सो पुछे भला ॾे ख़बर पैसा किथे आहिनि, चई पैसा त कोन ॾेई विया। चई पोइ, चई आहे त पैसा सुभाणे ॾींदासीं। चई भला आदिल पुछसि को उन्हनि जो ॾस पतो, को फ़ोन नंबर, को एड्रेस ॾेई विया आहिनि। उमेर चयसि त पोइ उनजी कहिड़ी ज़रूरत आहे, हो अलाए केर बि हुया, जेके बि हुया, पर असां त हिते वेठा आहियूं न, सुभाणे ईंदा पाण ई पैसा ॾेई वेंदा असांखे अची। उमेर पंहिंजे मथे खे हथु ॾेई वेही रहियो त मुंहिंजो हिन बेवकूफ़ जे करे वॾो नुक़सानु थी वियो, हाणे कुझु न पियो थी सघे। हू माण्हू एॾो महांगो कपिड़ो एॾा 100 मीटर खणी हुतां जेका भॼी विया ऐं आदिल पंहिंजे बेवकूफ़ दोस्त जे करे एॾो वॾो नुक़सानु करायो। सो इन करे चवंदा आहिनि त नादान दोस्त खां दाना दुश्मन भलो आहे। सियाणो दुश्मन त हूंदो न, घटि में घटि अकुल वारो त हूंदो, जेको बि क़दम खणंदो अकुल सां खणंदो। बेवकूफ़ दोस्त वांगुरु ईअं तरो त न कढंदो, नुक़सानु त न ॾींदो। सो हमेशह जेको आहे अहिड़नि बेवकूफ़नि खां पासो कजे, उन्हनि सां कॾहिं बि दोस्ती न कजे। सो हाणे आहे असांजो बैत जो टाइम। अॼु जो बैत आहे मुंहिंजो कंप्यूटर। माशाल्लाह अॼुकल्ह त हिन दौर में हर ॿार खे कंप्यूटर जी ख़बर आहे। असांजे नंढे हूंदे त कंप्यूटर हूंदो ई कोन हो, असांखे ख़बर ई न हूंदी कंप्यूटर छा आहे। पोइ असां वॾा थी अची हिन उमिरि में हाणे ॾिठो आहे त कंप्यूटर छा आहे। ठीकु आहे, पर तव्हां ॿार जेके आहियो हिन जदीद टेक्नोलॉजी जे दौर में रहो था, तव्हां सभिनी खे ख़बर आहे कंप्यूटर छा आहे। पोइ बि कंप्यूटर जे बारे में हिकिड़ो बैत लिखियो आहे। ॾिसो, बैत आहे कंप्यूटर। अॼुकल्ह आहे हिन जो दौर, ही आहे सभिनी खां ज़ोर, घर वेठे थो दुनिया घुमाए, क़िस्मे क़िस्मे इल्म पढ़ाए, हर को मसलो हल करे थो, देर न हिकिड़ो पल करे थो, केॾी न तेज़ रफ़्तार अथसि, ॾाढी सवली गुफ़्तार अथसि, हर कंहिं कम लाइ हीअ ज़रूरी, बणिजी पियो आहे मजबूरी, हिन जो कोई मट न आहे, ही कंहिंखां बि घटि न आहे, नालो ॿुधाए तूं जल्दी कर, हीअ मुंहिंजो कंप्यूटर। ठीकु आहे,
सो इहो असांजो बैत तव्हां पाण ॾिसो त अॼुकल्ह कंप्यूटर जो दौरु आहे, कंप्यूटर खां सवाइ त गुज़ारो ई कोन्हे। घर वेठे असां क़िस्मे क़िस्मे जूं जेके ॻाल्हियूं शयूं सिखी था सघूं, असां पंहिंजी पढ़ाई में मदद वठी था सघूं ऐं दुनिया जो सैर करे था सघूं कंप्यूटर जे ज़रिए। कंप्यूटर हर को मसइलो हल करे थो, यानी तव्हांजा जेके बि तालीमी मसइला आहिनि, घरेलू मसइला आहिनि, असांखे परेशानी आहे भई हीअ शइ सम्झ में नथी अचे कीअं कयूं, तव्हांखे सर्च कंदव त कंप्यूटर तां मिली वेंदो। ऐं कंप्यूटर जी रफ़्तार ॾाढी तेज़ आहे, कंप्यूटर जी रफ़्तार इंसानी दिमाग़ खां 10 लख भेरा वधीक तेज़ आहे बि इंसान जो ठहियलु, पर इंसान खां वधीक तेज़ स्पीड आहे हुनजी। ठीकु आहे, सो असांजे लाइ कंप्यूटर अॼुकल्ह मजबूरी बणिजी पियो आहे, यानी इंतिहाई ज़रूरी आहे, हुन खां सवाइ गुज़ारो कोन्हे। ऐं जेको बि ॿी जेके बि मशीनूं आहिनि उहे कंप्यूटर जो मटु न आहिनि, मटु माना बराबरी। सो असांजे लाइ कंप्यूटर तमामु ज़रूरी आहे ऐं तव्हां ॿारनि लाइ बि ज़रूरी आहे त कंप्यूटर खे सिर्फ़ु रांदियुनि जे लाइ ऐं मुख़्तलिफ़ अजाइनि कमनि जे लाइ न इस्तेमालु कयो, बल्कि उन मां पंहिंजी पढ़ाई में मदद वठो, उन मां सिखो, उन मां तव्हां उनजो हिकिड़ो जेको आहे सुठो इस्तेमालु कयो, उनजो ग़लति इस्तेमालु न कयो, सही इस्तेमालु कयो, उन मां कुझु पिरायो, कुझु सिखो। ठीकु आहे, सो कंप्यूटर ॾाढो ज़रूरी आहे ऐं हर ॿार वटि हुजणु खपे। अॼुकल्ह त मोबाइल फ़ोन बि कंप्यूटर आहे, पहिरें ज़माने में जॾहिं कंप्यूटर ठाहे हिकिड़े कमरे जेॾा वॾा हूंदा हुआ, उन खां पोइ उहे नंढा थींदा विया, पोइ डेस्कटॉप ते आया, उन खां पोइ लैपटॉप, पोइ हाणे पाम टॉप, यानी हथ जी तिरीअ ते कंप्यूटर, उहो छा आहे, उहो आहे मोबाइल फ़ोन, फ़ोन में कंप्यूटर आहे। ठीकु आहे, सो कंप्यूटर ज़रूरी आहे, हुजणु खपे, पर उन में पंहिंजो टाइम ज़ाया न कयो, उन ते वक़्तु मुक़ररु कयो, भई हेतिरो कलाकु 1.5-2 कलाक मूंखे कमु करिणो आहे। कॾहिं कॾहिं रांदि बि खेॾिजे, सही आहे, सुठी ॻाल्हि आहे, पर ईअं न त फुल टाइम पूरो वक़्तु रुॻो रांदियूं खेॾिजनि ऐं उन मां सिखिजे कुझु बि न, वक़्तु ज़ाया कजे, वक़्तु ज़ाया न ई करिणो। ठीकु आहे, सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे अॼु जो पहाको सम्झ में आयो हूंदो त नादान दोस्त खां दाना दुश्मन भलो, ऐं जी कहाणी बि तव्हांखे वणी हूंदी ऐं जो बैत बि तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ठीकु आहे, सो इंशाअल्लाह उमेदु आहे त असां वरी कंहिं ॿी कहाणी सां कंहिं ॿिए बैत सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।